ज़मीन जा कागज़ किथे आहिनि? कंहिंजी ज़मीन? असां वारी ज़मीन जेका तूं फबाइण जी नाकाम कोशिश करे रही आहे। तुंहिंजी ज़मीन जा कागज़ मूं वटि न आहिनि। मूं वटि त मुंहिंजी ज़मीन जा कागज़ आहिनि जेका मूं बाबा साईं खे ख़रीद कई हुई। हा, उहा ई ज़मीन। उन ज़मीन जा कागज़ मुंहिंजे हवाले कर त मां बाबा जो फ़ौती खातो ठाराए ज़मीन विरहायां ऐं तुंहिंजो हिसो तोखे बि मिली वेंदो। माफ़ कजां सालार खान, बाबा जे नाले त ज़मीन जो हिकु जिरेब बि न आहे। सॼी ज़मीन मुंहिंजी आहे, मूं अकेलीअ जी। तूं छाजो फ़ौती खातो ठाराईंदे? हाँ, मूंसां इहे ड्रामेबाज़ियूं न कर महिरो। इज़त सां चवां थो त कागज़ मुंहिंजे हवाले कर, न त मां ज़बरदस्ती इहे कागज़ तोखां खसे वठंदुसि। अहिड़ो अंदाज़ो सिर्फ़ मूंखे ई न, बाबा साईं खे बि हो। तंहिं करे बाबा साईं ज़मीन विकिरो करे मूंखे ॾिनी हुई। जेकॾहिं तो मूंखे ज़मीन न ॾिनी न त मां तोखे उफट मारे छॾींदुसि। पोइ बि ज़मीन तोखे कोन मिलंदी। मूं वसियत लिखी छॾी आहे, मुंहिंजे मरण खां पोइ ज़मीन फलाही इदारे ॾे वेंदी। हाणे जेको तूं दाणो खाई पियो न, मुंहिंजे मरण खां पोइ उहो दाणो बि तोखे नसीब न थींदो। तुंहिंजो मां अहिड़ो असरु कंदुसि, हमेशह यादि रखंदी। सालार बंद कर ये दाबा ॾियण। ये तुझे दाबन में अचण वारी न आहे। तूं हिनखे जलेबी हिनखे त मां ज़हर थी खणी अचां। अॼु हिनखे ज़बरदस्ती ज़हर पीआरे मारे था छॾियूंसि। तो जहिड़ो बेवकूफ़ सालार खान न आहे जो पंहिंजे ई पेर ते कुहाड़ो हणंदो। अॼु तव्हां मूंखे मारे छॾींदा, सुभाणे फलाही इदारे वारा तव्हां ॿिन्हिनि खे त धिका ॾेई कढी छॾींदा ऐं पोइ तव्हां ॿई दर दर जा धिका खाईंदव। तुंहिंजे हथनि खे ॾिसण खां त बहितर आहे असां दर दर जा धिका खां। तोखे त मां मारींदसि, पोइ भली असांखे हिकिड़ो बनीअ जो ॿारो बि न मिले। मेहरू एतिरी कमज़ोर बि न आहे जो तो जणनि जे हथां मरी वञे। खणी आ ज़हर और पंहिंजो शौक़ु इहो पूरो। ठीकु आहे त पोइ अॼु हिकु हिकाणी थींदी। अॼु आर या पार मां हींअर ई ज़हर थी खणी अचां ऐं तुंहिंजे नीॾीअ ते लत थी ॾियां। भली आई रड़ियूं करे ॻाल्हाइण वारी। मेरो घटि नथी थी। हाणे तूं ॾिस जाए त मां ज़मीन कीअं थो विकिणां। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।